सुरेगा ओ सुरेगा उठते छा गाला तू पहले उठ तो सही अरे तो फ्रिज भी कोन बुरियो छो तो सवेरे नींद पिटाई ठीक है 12 जे रोड जो आवाज आ राय के जो 12 किथे आया सॼी रात मथे सूर में मुई आया तो निंड को पूरी करण नथो दी तू थोड़ो गौर तो कर हेडो आवाज आ ॿुध ओयो मूंखे तो ॿुधण में कोन थो अचे तुंहिंजा कन था लावा तो छा सचमुच तोखे आवाज ॿुधण में कोन थो अचे मुनीर तू तेरे आम बाबा के सॾे थी अचां हाँ? पर छो इन लाइ तोखे कुझु थी वियो आहे मेरी आवाज दे सके हाँ मुनीर घर में तो मुकम्मल खामोशी है कोई बड़ो आवाज को नहीं सचपच को आवाज को नहीं वही आवाज मुझे छोटा तो दे सके आवाज तो अञा भी बीठा है छा थी रहियो हाणे मसलो ये आ त हिन बीमारी जे करे अवां तमाम घणे ज़हनी दबाव में रहिया आहियो ऐं हाणे डिप्रेशन जा शिकार थी विया तंहिं करे अॼुकल्ह अवां खे निंड भी ठीक तरह नथी अचे बुख भी घटि थी वई आहे ऑफिस ॿारनि ऐं घर जे कमनि कारनि ॾांहुं ठीक तरह सां तवजा नथा ॾेई सघो तबियत में उदासी भी रहे थी कंहिं महिल रोई भी पओ था जी डॉक्टर साहब पर तंहिं हूंदे बि घबराइण जी का ॻाल्हि न आहे तव्हां जल्दी ठीक थी वेंदो डॉक्टर साहब मां सचमुच ठीक थी वेंदुसि न कोई दिलासो तो कोन था ॾियो न न अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे भरोसो रखो इंशाअल्लाह तव्हां जल्दी ठीक थी वेंदो मां ॿुधाए नथो सघां डॉक्टर साहब त मूंसां केॾो अज़ाब आहे हिकु लम्हे जो बि सुकून कोन्हे का अहिड़ी दवा लिखो जैसा जल्द खां जल्द हिन अज़ाब मां छुटकारो मिली सके छो मुनीर छा ॻाल्हि आहे तूं रोई छो थो कोई फर्क कोन पियो सब डॉक्टर ये कूड़ा दिलासा नहीं टार में चली सुस्त बि ॾाढो आई मुनीर तूं भला मर्ज़ को एतिरी जल्दी छॾींदो आहे छा एतिरा ॾींहं थिया आहिनि इलाज खे थियो आहे को टके जो बि फ़र्क़ु मुनीर चवंदा आहिनि बीमारी ईंदी घोड़े वांगुरु ऐं ईंदी जुआ वांगुरु कुझु त सब्र कर न कीअं सब्र कयां अरे हिकु हिकु लम्हो अज़ाब जो समुंड तो महसूस थियो चल मां ॿुधी रहियो आहियां और मां मरी रहियो आहियां मुनीर
May I come in, sir? Sir, may I come in? May I come in, sir? अच्छा बाबा तुम दोनों तो कौन आया मुझे रुक जाए वक्त तो जाए अच्छा अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। ऑफिस में को कमकार भी कंदो आई यार को इनिशियल पाए दिहाड़ी तो करी जी साईं। हींअर छा पे कई कुछ भी न साईं। तो ही डिपार्टमेंट तो कई छाजी पगार तो दे इन जी तो वर्किंग आवर्स में नशो करे तू सुतो रही सॉरी सर। मोबाइल आई छा न साईं न। पंहिंजो हाल ॾिठो अथई मां पंहिंजे वस में न आहियां साईं। मां बीमार आहियां। डॉक्टर जेके दवाऊं ॾियनि था उनमें एतिरो त नशो आहे जो मां तू जो को बि अहिड़ो रीज़न क़ाबिल क़बूल कोन्हे ऐं न ई तुंहिंजे हिन ॻाल्हियुनि सां ई ऑफिस बदल आहे जे तोखे पंहिंजो इलाज कराइणो आहे त मोकल वठ बाक़ी जे तुंहिंजी इहा प्रैक्टिस बंदि न थी त नौकिरी विझाईंदे सही मोकल त समूरी पूरी थी चुकी आहे इन करे त इन हाल में बि ऑफिस अचणो थो पए। बाबा अर्ली थी वञ या मेडिकल ते वञ बाक़ी इन ॻाल्हि जी तोखे कतई इजाज़त कोन ॾिबी त तूं ऑफिस डिसिप्लिन जो बेड़ो ॿोड़ींदो रहीं। डॉक्टर सुभाणे जो टाइम ॾिनो आहे यार जे नंबर मिस थी वियो त वरी 10-15 करणो पवंदो। यार चवण त न खपे पर चवण खां सवाइ रही बि नथो सघिजे। तुंहिंजो चाचो हेॾो पैसे वारो माण्हू आहे हुन खां छो नथो वठी 1500 त हुनजे अॻे ई आहिनि ॿिया कहिड़े मुंहं सां घुरो। सॼो चाचो अथई यार हिन वक़्तु बि कमु न ईंदी त कॾहिं कमु ईंदी। हो कंहिं शाइर चयो आहे न त ख़ुदगर्ज़ी दस्तूर बणायो पीउ बि लेखो पुट बि लेखो। सारी मुनीर ॿियो को कमु हुजे त चओ बाक़ी पैसा हिन वक़्तु मूंखां कोन थी सघंदा। चङो यार जीअं तुंहिंजी मर्ज़ी। रात केड़ी महिल कराची वेंदे? हाणे कोन वेंदुसि। न वेंदे पर तो त चयो पे इलेक्ट्रिक शॉक ॾियण सां तूं ठीक थी वेंदे पोइ ज़रूरी त न आहे त जेके ख्वाब असां ॾिसूं उहे पूरा बि थियनि। हिकु त तूं मायूस ॾाढो जल्दी थी वेंदो आहे। अड़े ज़िंदगी में लाहियूं चाढ़ियूं त हूंदियूं आहिनि न हिननि सां मुंहुं ॾियणु घुरिजे। मुंहिंजी ज़िंदगी में त हाणे लाहियूं राहियूं रहिजी वियूं आहिनि। मथे चढ़ण लाइ का बि चाढ़ी कोन्हे को बि टग कोन्हे। तूं पंहिंजो पाण खे हिन अज़ियत मां कढण थो चाहीं न। हाणे त छा मां चाहियां थो त इहो अज़ाब सॼी ज़िंदगी रहे पर मुंहिंजे वस में आहे छा। पैसनि जो छा थियो? कोन मिलिया। तू को फिक्र न कर मुनीर मां कुछ कयां थी। हाँ
मुनीर तव्हां सुबुह सां कुझु खाधो पीतो त कोन आहे? वात खोल ॾियो। Ready? Right.